न्यूज़ आया सां शेयर कयूं पिया। हैदराबाद में नेब मेहरान यूनिवर्सिटी के अॻूणे वाइस चांसलर असलम उकेली खिलाफ़ जांच शुरू करे छॾी। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। असलम उकेली ते आमदनी खां वधीक असासा ठाहिण, करोड़े रुपयनि जी करप्शन ऐं मनपसंद भर्तियुनि जे इल्ज़ामनि जी जांच थींदी। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद मां नैब मेहरान यूनिवर्सिटी जे अॻूणे वीसी असलम उकेली खिलाफ़ जांच शुरू करे छॾी आहे। नैब ज़रिए चवनि था असलम उकेली ते आमदनी खां वधीक असासा ठाहिण, करोड़े रुपयनि जी करप्शन ऐं मनपसंद माण्हुनि खे नौकरियुनि सां नवाज़ण जो इल्ज़ाम आहे, जंहिं ते जांच थींदी। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में आवाज़ न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर इरफान अली बुघियो असां सलाइन ते मौजूद आहे। इरफान, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, नेब मेहरान यूनिवर्सिटी के अॻूणे वाइस चांसलर डॉक्टर असलम उकेली तोड़े ॿियनि अमलदारनि ख़िलाफ़ करप्शन के इल्ज़ामनि हेठि जांच शुरू करे छॾी आहे। इन हवाले सां नेब दरख़्वास्त गुज़ारनि के 14 फरवरी ते नेब कराची तलब करे वरितो आहे। तव्हांखे ॿुधायूं त डॉक्टर असलम उकेली तोड़े ॿियनि मथां आमदनी खां वधीक असासा ठाहिण, करोड़े रुपयनि जी करप्शन, 1 खां 20 ग्रेड जूं भर्तियूं करण, सरकारी अकाउंट्स में करोड़ों रुपया कढाइण, बसूं ठीकनि ते ॾियण, शागिर्दनि के स्कॉलरशिप या पैसा न ॾियण जी जांच शुरू कई आहे। नेब चेयरमैन की मंजूरी बाद मेहरान यूनिवर्सिटी के अॻूणे वाइस चांसलर ऐं ॿियनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल किया वियो हो। नेब कराची तरफां बाज़ाब्ता जांच शुरू कंदे दरख़्वास्त गुज़ार मेहरान यूनिवर्सिटी मुलाज़िम रियाज़ शेख, परवर ओढो, राव अब्दुल रज़ाक के नोटिस जारी कंदे 14 फरवरी ते नेब कराची ऑफिस तलब किया वियो आहे। तव्हांखे ॿुधायां त मेहरान यूनिवर्सिटी के मुलाज़िम रियाज़ शेख, परवर ओढो ऐं राव अब्दुल रज़ाक सिंध हाई कोर्ट में मेहरान यूनिवर्सिटी अंदर थींदड़ करोड़नि रुपयनि जी करप्शन, 1 खां 20 ग्रेड जूं गैर कानूनी भर्तियूं ऐं 3 मामलनि ते दरख़्वास्त जमा कराई हुई ऐं सिंध हाई कोर्ट अहिड़ी दरख़्वास्त